नवां ॾिसी रहिया आहियो हथियार न्यूज़। मां आहियां मोहम्मद उमर शंपाणी। नाज़िम सखर मां तव्हांखे आम ख़बर ॾींदो हलां त सखर नेशनल प्रेस क्लब जे आॾो मीराणी बिरादरी जे माण्हुनि आधी राति जो पुलिस कांस्टेबल सफ़दर ड्रगो ख़िलाफ़ एहतजाज कंदे वकील अहमद, शकील अहमद, रियाज़ अली, गुलाम अब्बास मीराणी जो चवणु हो त सफ़दर ड्रगो शराब पीअण बैदि असांजे घरनि में घिरण जी कोशिशि कई। असां हुनखे रोकण जी कोशिशि कई त हुन असां मथां पिस्टल जा फायर करे असां सां विड़ी पियो। वधीक मालूम कंदासीं सीनियर सहाफ़ी आदम शंबाणी खां। जी आदम शंबाणी, छा तफ़सील आहिनि? मौजूद आहियां सखर नेशनल प्रेस क्लब जे ॿाहिरां, जिते आधी राति जो मीराणी बिरादरी जा माण्हू पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त सफ़दर जो नामी हिकिड़ो सिपाही आहे जेको असांजे घरनि में घिरी असां सां मारकुट करे ऐं बदतमीज़ी करे चादर ऐं चारदीवारी जो तक़दुस इस्तेमालु करे रहियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। सर ही सफ़दर ड्रेव आहे, सिपाही आहे न्यूपिण थाणे ते। तक़रीबन आए ॾींहुं रोज़ हिक न ॿिए सां शराब जी नशे जी हालत में रोज़ शराब पींदो आहे, रोज़ नशे जी हालत में हिक न ॿिए सां फशरी फसादात कयूं वेठो आहे। अॼु मुंहिंजो भाउ अचे पियो, सॼो ॾींहुं ग़रीब मुंहिंजो भाउ मज़दूरी कंदो आहे, जीअं कम तो मोटियो अचे पियो, हिन सां रस्ते में विढ़ियो आहे। रस्ते में विढ़ण खां पोइ हिन मुंहिंजे भाउ जे मथां चैम्बर बि तक़रीबन कयो अथईं, पिस्टल जूं धमकियूं ॾिएसि पियो, गोलियूं हणण जूं बि धमकियूं ॾिएसि पियो। सॼो पाड़ो हिन शइ जो गवाह आहे। पाड़े वारनि छॾा कराए हिन खे घर जी तरफ़ मुंहिंजे भाउ खे रवाना कयो अथऊं। अञा मुंहिंजो भाउ घर मस पहुतो हुयो, हिकु पेर घर जे अंदरि हुयुसि त हिकु पेर दरवाज़े खां ॿाहिरि हुयुसि। अची मुंहिंजे भाउ खे पियो कॉलर खां वठी करे छिक ॾिनी अथईं। उन छिक दौरान मुंहिंजे घर जो पर्दो बि फाटो आहे, मुंहिंजे घर जा ॿार बि ज़ाहिर थिया आहिनि। एतिरी नाजाइज़ी असां सां हिन छो कई आहे? असां आला अख़्तियारनि खां इल्तिजा था कयूं, हिकु रिक्वेस्ट था कयूं, अपील था। जी बिल्कुलु, हिन जो चवणो त सफ़दर ड्रेव नशे में असांजे घरनि में घिरी रहियो हो त मुंहिंजे भाउ सां मारकुट बि कयईं ऐं घर जो चादर चारदीवारी जो तक़दुस इस्तेमालु कयईं। असांजो मुतालबो आहे SSP सखर खां सफ़दर ड्रेव खे हटाए करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी।